नाज़रीन, दाने में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं तो उमरकोट बासर वडेरे ज़ुबैर अमन सते आरीसर बिरादरी विच में छिकताण। आल पाकिस्तान आरीसर इतिहाद पारां वडेरे खिलाफ़ एहतजाजी रैली मुज़ाहिरो। आरीसर इतिहाद जे सदर नज़र मोहम्मद आरीसर, नायब सदर रज़ा आरीसर, न्याज़ आरीसर, रमज़ान आरीसर, यार मोहम्मद वली मोहम्मद आरीसर ऐं ॿियनि जी अॻवानी में थियल एहतजाज में ॻोठाणनि जी वॾे अंग में शिरकत। वडेरो ज़ुबैर सतो ॻोठ डिब मां ॻोठाणनि खे लॾाइण ऐं कब्ज़ो करण लाइ धमकाए रहियो आहे। ॻोठ डिब 140 साल क़दीमी ॻोठ आहे, पर वडेरो ज़ुबैर सतो माफ़िया बणिजी कब्ज़ो करण लाइ ॻोठ ख़ाली कराइण लाइ धमकाए पियो। असांजे ॻोठ डिब भरिसां उनड़ जुणिजा सता भील ओॾ ऐं शर समेत तक़रीबन वियारो घर लॾाए चुको आहे। मुज़ाहिरीन जो इल्ज़ाम असांखे ॻोठ ख़ाली करे वञण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। ATC कोरट में कूड़ा केस दाख़िल कराए ॻोठ ऐं असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। असां जितां पीअण जो पाणी इस्तेमालु कंदा हुआसीं उहो खूह वॾेरे लटाए छॾियो आहे। ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे। ख़ौफ़ सबबि स्कूल नथा वञनि। मुज़ाहिरीन सघन IG सिंध, DIG मीरपुर ख़ासि ऐं SSP उमरकोट समेत चूंडियल नुमाइंदनि खां नोटिस वठण ऐं तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे।